अस्सलाम वालेकुम दोस्तों। GSN दोस्तों, तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि। हसीब जमाली खटी वियो। आमिर नवाज़ वड़ाइत ग्रुप जो सिंध बार काउंसिल जी सदारत जी चूंड हसीब जमाली खटी वियो आहे। सरफराज़ मेतलो हाराए वियो आहे। सरफराज़ जो माज़ी सिंध दोस्त रहियो आहे। असांखे ॾुख बि आहे, असांखे इहो ॾुख बि आहे त सरफराज़ जहिड़ो माण्हू उहो पासो वठी बीठो जंहिंखां सिंध हिन वक़्तु जंहिं माना क़यादत जे मामले ते सिंध खे ख़दशात आहिनि। सरफराज़ उहो पासो वठी वेठो जेको 26-27 तरमीम जो हामी ऐं सहूलतकार बणियो। सरफराज़ उन पासे ॾे थी बीठो जेके सिंध जे दुश्मननि लाइ सहूलतकारी जो किरदारु अदा कनि था। हसीब जमाली ऐं ॿी संगत जेका बि खटी आई आहे, असांखे इन ॻाल्हि ते बि ख़ुशी आहे। ही को वॾो मोरको न हुयो, वॾी जंग न हुई, पर हा सिंध जो हिकु पासो ज़रूरु हुयो। सिंध खे ॾेखारिणो ज़रूरु हुयो त असां ज़ुल्म ऐं जिबर जे ख़िलाफ़ु आहियूं। असां 26-27 तरमीम खे रद्द कयूं था। असीं कारूजर जी कटाईअ वारे मामले खे रद्द कयूं था। माफ़ कजो। असीं उन्हनि दुरुनि खे रद्द कयूं था जेके केनाल ठाहिण जा हामी हुया। उन्हनि दुरुनि खे रद्द कयूं था जेकी सिंध जा दुश्मन आहिनि, सिंध जे दुश्मननि जा सहूलतकार आहिनि। ही बबरलूअ खां पोइ ॿियो मोरको हुयो जिते सिंध साबित कयो, सिंध ॿुधायो त असांखे तव्हांजी पॉलिसियुनि खां नफ़रत आहे। असां तव्हांजी पॉलिसियुनि सां सहमत न आहियूं। असां तव्हांजी पॉलिसियुनि खे पंहिंजे जूते जी नोक ते था रखूं। असां 26-27 तरमीम खे सूबनि जे हक़नि ते, सूबनि जे फंडनि ते ऐं सूबनि जे माण्हुनि जे हक़नि ऐं बुनियादी मामलनि ते वार सम्झूं था। उहा हुकूमत जेका 17 सीटुनि वारी आहे ऐं जेका ज़ोरीअ ते, बदमाशी ते ऐं पंहिंजो ज़ोर ज़बरदस्तीअ ते मढ़ियल आहे, उन हुकूमत खां पंहिंजी मर्ज़ीअ जा फ़ैसिला कराईंदड़ चाहिनि था त उन्हनि जी मर्ज़ीअ जा फ़ैसिला थियनि ऐं उन्हनि जी मर्ज़ीअ जो हिकु सिस्टम हुजे, वञूं टाइप, जंहिंमें सूबनि जी का हैसियत न हुजे। सूबनि जी मैदनियात, गैस, कोयलो, समुंड ऐं पंहिंजो जेके बि उन्हनि जूं सनअतूं आहिनि उहे असांजे हथनि में हुजनि। असांजो ही मोरको सिंध बार काउंसिल जी चूंड ही आम रिवाजी चूंड न हुई। जीअं आम रिवाजी थींदी आहे उहा चूंड इन करे न हुई जो हिकु पासे उहे धुरियूं हुयूं जेके इन 26-27 तरमीम जूं मुखालिफ़ ऐं उनखे रद्द कंदड़ हुयूं। ॿिए पासे उहा धुर हुई, उहे माण्हू हुया जेके हुकूमत जा सहूलतकार बणिजी 26 ऐं 27 तरमीम खे बि क़बूले वेठा हुया। सिंध पंहिंजो पासो ॾेखारियो, सिंध पंहिंजी अखि ॾेखारी, सिंध पंहिंजो हथु ॾेखारियो, सिंध पंहिंजो शऊर ॾेखारियो, उन्हनि दुरुनि खे रद्द कयो ऐं इहो ॿुधायो त जेकॾहिं सिंध सां बीठा आहियो त सिंध जा पुट ई सॾिबो। जेकॾहिं सिंध जे मुखालफ़नि सां बीठा आहियो तव्हां उन जे पासे ॿधिया वेंदो। पोइ तव्हां शेख हुजो, मेतलो हुजो, मंगी हुजो या केर बि हुजो, ऐं जेकॾहिं सिंध जे पासे बि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कयो था त पोइ तव्हां केर बि हुजो, तव्हां सिंध जा पुट आहियो, सिंध जा हिलाली पुट आहियो। अहिड़े माहौल में जॾहिं सूबनि जो छो छॾियो थो वञे, ही 5 या 8 माण्हू जेके हुकूमती सहूलतकारीअ सां इहे असेंबलियुनि में पहुता आहिनि, उहे 8 खां 10 माण्हुनि जो टोलो, उन जा फॉलोअर्स थी सघे थो 400-500 1000-2000 हुजनि।
उन्हनि जो टोलो रोज़ मीडिया ते अची चए थो असां सुबुह टोड़ींदासीं ऐं असां सिंध खे टोड़े टे हिसा कंदासीं, असांखे पंहिंजा हक़ ॾियो। उहे माण्हू सिर्फ़ु प्रोपेगेंडा जो हिसो आहिनि, उन्हनि खे हलाइण वारा, उन्हनि खे धिको ॾियण वारा, उन्हनि जी मामलनि खे पंहिंजो तक़वियत ॾियण वारा उहे ॿिया हथ आहिनि। छो जो उन्हनि ते हथु रखणु ऐं उन्हनि जी सहूलियतकारी करणु, उन्हनि दहशतगर्द माफ़िया जेका माज़ीअ में साबित थी वई आहे, उन्हनि जी सहूलियतकारी करणु उन्हनि जे मफ़ाद में आहे। पर सिंध लीको कढी बीठी आहे। मञूं था असां क़यादत जे मामले ते थोरो कमज़ोर ज़रूरु आहियूं, पर सिंध जो शऊर कमज़ोर न आहे। सिंध जो शऊर छड़ विछड़ ज़रूरु आहे, पर सिंध जो शऊर ख़ामोश न आहे। असां जूं अखियूं ऐं कन खुलियल आहिनि। जेकॾहिं सिंध ते का बि बालार, को बि वार, सिंध जे हक़ ते दाड़ो, सिंध जे पंहिंजो मैदनियात ते दाड़ो, कारूंजर ते दाड़ो या ॿी का हरकत कई वई त सिंध पंहिंजो रिएक्शन ॾींदो। असां उमेद करियूं था, सच पुछो असांखे उन्हनि माण्हुनि मां, उन्हनि धुरियुनि मां उमेद आहे जेके सिर जो सांगो लाहे सिंध सां बीठा आहिनि ऐं सिंध जी ॻाल्हि खे पंहिंजो लबे करे ऐं हर हंधि पहुची वञनि था। असांखे उन्हनि में उमेद आहे। माफ़ु कजो, असां उन्हनि लीडरनि में कोन था उमेद रखूं जेके सिंध जे नाले ते पंहिंजूं मिल्कियतूं जाइदादूं ठाहे ऐं ॿाहिरि मुल्क में वेही ऐं माना उन्हनि धुरियुनि जी सहूलियतकारी कनि था जेके सिंध दुश्मन धुरियूं आहिनि, उन्हनि जी पुठी ठपराई कनि था ऐं सिंध जे आर्ग्यूमेंट खे, सिंध जे दलील खे रद्द करे चवनि था त इन्हनि नंढनि मामलनि लाइ असां पंहिंजो तवानायूं नथा विञाए सघूं। उहे बि असां उन ई पासे सम्झूं था जंहिं पासे सिंध दुश्मन बीठा आहिनि। बहरहाल, हसीब जमाली हुजे, आमिर नवाज़ वड़ाइच हुजे, के बी लिगारी हुजे, उन्हनि खे बि असां इहो बावर था करायूं, इहो ज़हन नशीन था करायूं, तव्हां सां सिंध तॾहिं बीठी आहे, तव्हां सां हिन धरतीअ जो हर हिकु माण्हू तॾहिं बीठो आहे जॾहिं तव्हां हक़ सच सां बीठा आहियो। तव्हां सां सिंध तॾहिं बीठी आहे जॾहिं तव्हां सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कयो था। तव्हां सां सिंध तॾहिं बीठी आहे जॾहिं तव्हां सिंध जे माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कयो था। तव्हां सां सिंध तॾहिं बीठी आहे, इन करे बीठी आहे तव्हां 26-27 तरमीम खे रद्द करण ते मुतफ़िक़ आहियो। छो जो उहा ॾाढ ऐं जिबर जी जेका तरमीमूं कयूं वयूं आहिनि उनखे पूरी सिंध पूरे ज़ोर सां रद्द करे थी ऐं तव्हां सां तेसिताईं सिंध गॾु हूंदी जेसिताईं तव्हां सिंध लाइ जीअंदव, सिंध जी ॻाल्हि कंदव ऐं सिंध धरतीअ लाइ पंहिंजूं तवानायूं ॾींदव, तेसिताईं सिंध तव्हां सां गॾु आहे। जेकॾहिं तव्हां का बि उन में ख़यानत कई ऐं दयानतदारी न ॾेखारी त पोइ ॾिसो था सरफराज़ मेतलो सिंध जो पुटु सॾाए थो, पर सिंध उनखे रद्द करे छॾियो। ईअं न, सुभाणे जेकॾहिं तव्हां पंहिंजे पेर तां लही वञो कंहिं दवा में, कंहिं लालच में, कंहिं उहिदे जे वकड़ में, त सिंध तव्हांखे रिजेक्ट करण में देरि न कंदी। इहो ज़हन नशीन कयो त सिंध आहे त असां आहियूं, सिंधी आहिनि त तव्हां आहियो। जेकॾहिं तव्हां का बि पंहिंजो अहिड़ी हरकत कंदव या का बि डील कंदव त सिंध तव्हांखे ईअं ई रद्द कंदी जीअं सरफराज़ मेतले खे रद्द कयो अथई। सिंध तव्हांखे ईअं ई रद्द कंदी जीअं हिन वक़्तु सिंध हुकूमत में वेठल धुरियुनि खे रद्द करे वेठी आहे। तव्हांखे सिंध जो पुटु थी ऐं साबित करणो पवंदो त सिंध सां क़दम मिलाए हलण वारा आहियो ऐं इनशा अल्लाह तव्हां कामयाबु थी वेंदा। मां उन्हनि खे न चवंदुसि, मां हर मामले ते मिसाल न ॾींदुसि त फलाणो पंजाबी नस्ल जो हुयो, सिंध सां निभायईं, सिंध उनखे इज़त ॾिनी। मां त चवंदुमि उहे असुली सिंध जा पुट आहिनि, असांखां वधीक सिंधी आहिनि जेके कंहिं बि नस्ल खां अची ऐं सिंध जा पुट थी सिंध जी जंग विढ़नि था, सिंध जे बेदनियात जी जंग विढ़नि था, सिंध जे वसीलनि जी जंग विढ़नि था, सिंध जे हक़नि जी जंग विढ़नि था। उहे असांखां वधीक कंहिं मेतले, कंहिं शेख, कंहिं मंगे खां वधीक, कंहिं मसण,
कंहिं पंहिंजो असलूकी ज़ातियुनि खां कंहिं ओड माणे खां वधीक आहिनि जेके सिंध जी ॻाल्हि कनि था, सिंध जी जंग विड़नि था। न त ॿिए पासे असां कोहिस्तानी बि ॾिसूं था खियलदास, न पाण मुंहुं आहे न मुहांडो आहे, पर सिंध जी मुखालफ़त करे इक़्तदार में त वेठो आहे, पर सिंध उन ते फटकार करे थी। जीए सिंध।